बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथिलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब टेक्निकल कॉलेज डहरकी की तालाबंदी खिलाफ शागिर्दनि ऐं उस्तादनि जो जाम अब्दुल फताह समेज की अगवानी में DC ऑफिस अॻियां धरणो ॻाल्हियूं कामयाब। 5 जनवरी 2022 ते कॉलेज खोलण जो लिखत में फ़ैसिलो वरितो वियो। 2 महीना अॻु कॉलेज इंतज़ामिया सिक्योरिटी खदशनि जो जवाब ॾियण आए कॉलेज के ताला हणी छॾिया हुआ, जैं ते हुनरी तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं उस्ताद सरापा एहतजाज बणियल हुआ। STPA जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे DC ऑफिस अॻियां धरणो हयो वियो। धरणे में शरीक अॻवाननि जो चवणु हो त कॉलेज इंतज़ामिया कॉलेज जो सामान भी कढण शुरू करे छॾियो आहे। चयो त शागिर्द हवार फीस पिणु भरे रहिया आहिनि। हुननि जे धरणे खां पोइ DC पारां एंग्रो इंतज़ामिया सां राब्तो कयो वियो, जंहिं 5 जनवरी ते कॉलेज खोलाइण जी ख़ातिरी कराई। लिखत में नोटिस जारी कयो वियो। जाम अब्दुल फताह समेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अगरि ॼाणायल तारीख़ ते कॉलेज न खोलियो वियो त 10 जनवरी ते एंग्रो जे गेट अॻियां धरणो हयो वेंदो। एंग्रो अञा मस्ती कई तो 10 तारीख़ इंशाल्लाह एंग्रो जे गेट ते हूंदासीं, तमामु मस्त कलंदर हूंदो।